वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं। हिन ख़बर सां नेपरा बिजली 32 पैसा फी यूनिट सस्ती करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अक्टूबर जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में नेपरा में ॿुधणी थी आहे। जी नाज़ घटाई अक्टूबर जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई। बिजली क़ीमतुनि में घटाई जो फ़ैसिलो लाइफ लाइन ऐं कंहिं इलेक्ट्रिक वाहिपेदारनि ते लागू न थींदो। एक भेरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। नेपरा बिजली 32 पैसा फी यूनिट सस्ती करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अक्टूबर जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जे मद में नेपरा में ॿुधणी थी आहे। घटाई अक्टूबर जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जे मद में कई वई। बिजली क़ीमतुनि में घटाई जो फ़ैसिलो लाइफ लाइन ऐं कंहिं इलेक्ट्रिक वाहिपेदारनि ते लागू न थींदो। एक भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधायूं। नेपरा बिजली 32 पैसा फी यूनिट सस्ती करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अक्टूबर जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में नेपरा में ॿुधणी थी आहे। घटाई अक्टूबर जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई आहे। बिजली क़ीमतुनि में घटाई जो फ़ैसिलो लाइफ लाइन ऐं कंहिं इलेक्ट्रिक वाहिपेदारनि ते लागू न थींदो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच। जी कुर्बान, हिन हवाले सां छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी नेपरा अक्टूबर महीने जी फ्यूल एडजस्टमेंट जे मद में बिजली जी क़ीमतुनि में कमी जो फ़ैसिलो कयो आहे। नेपरा में अॼु सुनवाई थी आहे अक्टूबर जे फ्यूल एडजस्टमेंट जे मद में, ऐं उन खां पोइ नेपरा जो फ़ैसिलो इहो ॾिनो आहे त बिजली जे फी यूनिट जी क़ीमत में 32 पैसा कमी कई वेंदी ऐं इन जे हवाले सां मंज़ूरी थी वई आहे। नेपरा जो चवणु आहे त हीउ जेको बि रिलीफ आवाम खे मिले पियो 32 पैसनि जो, इन जे करे आवाम खे मजबूरी तौर ते 40 अरब रुपयनि जो वापदा जे सार्फिन खे रिलीफ मिलंदो। काफ़ी अरसे खां पोइ नेपरा जी अहिड़ी ख़बरी मिली आहे जंहिंमें बिजली क़ीमतूं कम जी सिफारिश कई वई आहे या मंज़ूरी ॾिनी वई आहे। जी ठीकु आहे कुर्बान बलोच, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अव्हांजी वॾी महिरबानी।